दादू अदालत में वाक़े जे केस में एमपी सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जा नाला शामिल करण लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी 21 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। मॉडल क्रिमिनल कोर्ट में ॿुधणी दौरान में रबाब सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया। ॿुधणी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। पुलिस ऐं रेंजर्स एहलकार मुक़रर कया विया। उमे रबाब जवाबदारनि जा नाला केस मां ख़ारिज करण वारी दहशतगर्दी टोड़ अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ दादू जे मॉडल कोर्ट में अपील दाख़िल कराई हुई। ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार ख़ान चांडियो चयो त पुलिस नाइंसाफ़ी करे रही आहे। असां हर ॿुधणी ते कोर्टनि में पेश थियूं था ऐं असांजे केस में ज़मानत बि थियल आहे। सरदार ख़ान चांडियो चयो त पुलिस कंहिंजी फरमाइश ते घरनि ते चढ़ाई करे रही आहे। जेकॾहिं पुलिस कंहिं सां नाइंसाफ़ी कंदी त मुज़ाहिरा बि थींदा। पुलिस जे घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ कोर्ट में वेंदासीं। हुन उमे रबाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरदारनि जे घरनि ते चढ़ाई बाद डीआईजी हैदराबाद नईम शेख खे बदिली कयो वियो आहे। इहो वॾो ज़ुल्म आहे। अदालतुनि खे नोटिस वठणु घुर्जे। उमे रबाब चयो त हिन वक़्त ताईं को बि रूपोस जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो। हू इंसाफ़ जे लाइ अदालतुनि में भटके पई। चीफ जस्टिस खे अपील करियां थी त इंसाफ़ ॾियारियो वञे। हू इंसाफ़ लाइ क़ानूनी जंग विढ़ंदी रहंदी।